हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 20 निशानी बयान फरमाई। नंढड़ो ॿार कुराड़े के दबाईंदो, नंढड़ा जेके ॿार आहिनि उहो कंहिंखे दबाईंदा, कुराड़नि खे दबाईंदा। अॼु अलाह थो ॾिसे इहो बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं था। नंढड़ा ॿार एॾा फास्ट थी विया आहिनि, कुराड़नि वीचारनि खे दबाईंदा आहिनि, हे हीअं न कर, हीअं न कर, हीअं न कर, हीअं कर। अॼुकल्ह इहा जेका मोबाइल अची वई आहे, ॾिसी ॾिसी करे नंढड़नि ॿारनि खे अंदरि बि माना हुननि में अहिड़ो जरासीमा जो ॻाल्हाइण में बि माना ईअं सफ़ा फास्ट आहिनि। आई ॻाल्हि सम्झ, कुराड़नि खे दबाईंदा। 1400 साल गुज़री विया, अॼु पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं था। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मरण खां अॻु में माण्हू कूड़ ऐं ख़यानत जे अंदरि मुब्तला थींदा, ऐं जेके बि माण्हू हूंदा, जेके बि फितना निकिरंदा, उन्हनि फितननि में उहे सभु मुस्लमान उन्हनि जो साथ ॾींदा। तव्हां असां मुस्लमान छा कंदासीं, पोइ नओं ख़ुदा करे को न को फितनो निकिरे, असां उन फितने जे अंदरि। मुंहिंजा भाउ, सभ खां पहिरें नंबर जी ॻाल्हि इहा आहे त असां तव्हां वटि पहिरीं ॻाल्हि इहा त शरीयत जी तालीम न आहे। पहिरें नंबर जी ॻाल्हि इहा, जेकॾहिं तव्हां ऐं असां वटि जेकॾहिं मुकमल शरीयत जी तालीम हुजे, उन फितने जो साथ ई माण्हू न ॾींदो। पोइ उहा शरीयत जी तालीम मिलंदी आहे मस्जिदनि ऐं मदरसनि खां, क़ुरान वारनि खां मिलंदी आहे। अलाह ऐं अलाह जे रसूल जी तालीम हितां मिलंदी आहे, जंहिंखे तव्हां ऐं असां ऐं तव्हां वटि जेको दुनिया में सभिनी खां वधीक जंहिंजो नालो आहे न, उहो तव्हां यकीन करे ॾिसो, तव्हां ॾिसंदव नालो उन्हनि बुज़ुर्गनि जो हूंदो जंहिंजी क़ुरान ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी सां मोहबत हूंदी। बाबा ॾिसो न, हाणे जेके असांजे सिंध जे अंदरि बुज़ुर्ग आहिनि, सभ खां पहिरीं तव्हां सेवण में हलिया वञो, हज़रत मौलाना मोहम्मद उस्मान मरवंदी रहमतुल्लाह अलैह, जंहिंखे असां लाल शहबाज़ कलंदर चवंदा आहियूं। उहो छा हुयो, MBBS थियल हुई हुनजी, ॻाल्हायो त सही। उनखे अलाह जे करे मक़ाम ॾिनो त हिन क़ुरान जे करे ॾिनो नी। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, सचल सरमस्त, या हज़रत साईं अहमदुल्लाह हालेजवी वारा, हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह, या हज़रत साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह, इहे जेके बि बुज़ुर्ग हुया, इहे कंहिं यूनिवर्सिटी जा फारिग न हुया। हिन मस्जिदनि ऐं मदरसनि जे अंदरि तॾनि जे मदन वेही करे क़ुरान मजीद पढ़ण वारा हुया। हिन क़ुरान जी मोहबत जे करे अलाह ताला उन्हनि खे इहो मक़ाम अता फ़रमायो। आई ॻाल्हि सम्झ में। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत खां अॻु 21वीं निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई, क़ुरान खे पिनण जो ज़रियो बणायो वेंदो। क़ुरान खे छा बणायो वेंदो, बाबा ॾाढा ॻाल्हायो। माना क़ुरान माण्हू पिनण जे लाइ, पिनण जी नीयत सां पढ़ंदा। ऐं असां ॾिठो आहे काफ़ी दफ़ा हिकिड़ा वीचारा जेके हाफ़िज़ हूंदा आहिनि, पोइ उहे बाज़ारुनि में तेज़ आवाज़ सां क़ुरान शरीफ़ पढ़ंदा आहिनि। उन्हनि खे का सूरह रहमान यादि हूंदी आहे, या अलहम्द यादि हूंदो आहे, या यासीन शरीफ़। पोइ हूअं न ॾियण वारा बि चवंदा यार क़ुरान थो पढ़े, ॿर पिया ॾियूं। 1400 साल गुज़री विया, इहा अखियुनि सां। ऐं किन उलमाए मुहद्दिसीन फरमायो आहे त माण्हू क़ुरान इन जे लाइ पढ़ंदा त असां दुनिया कमायूं। क़ुरान छा जे लाइ पढ़ंदा, ॾाढा ॻाल्हायो, दुनिया हासिल कयूं। दुनिया जे हासिल करण जे लाइ क़ुरान पढ़ियो वेंदो। अॼु जहिड़ो छाजो आहे मौलवियुनि जो पाण में, हो थो चए माल माॾे अचे, हो थो चए माल माॾे अचे, हो थो चए माल माॾे अचे। तॾहिं त ज़ुबान खे नांग थो लॻे जो हक़ वारी ॻाल्हि कनि, सच वारी ॻाल्हि कनि, क़ुरान वारी ॻाल्हि कनि, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत वारी ॻाल्हि, जंहिं हुज़ूर जे शरीयत वारी ॻाल्हि था कयूं त हुनजी तिजारत बंदि थी वञे। आई ॻाल्हि सम्झ में। वरी जिते के बुज़ुर्ग अलाह वारा असां वटि जेके आहिनि, उन्हनि जो वरी हा, पोइ हाणे हिकिड़ा माण्हू चवंदा साईं जेके मस्जिद ऐं मदरसे में क़ुरान वेही पढ़नि, पघार छो था वठनि। हिकिड़ा माण्हू वरी इहो बि एतिराज़ु कंदा आहिनि, जेके मस्जिद ऐं मदरसे में ॿारनि खे क़ुरान था पढ़ाइनि, पोइ इहे पैसा छो था वठनि, हिननि खे न वठणु खपे न। पोइ घर कीअं हलाइनि, इहो पंहिंजो वक़्तु ॾियनि था। इन्हनि जे लाइ जाइज़ हुजण जी सूरत इहा आहे, इहो पंहिंजो टाइम ॾियनि था। पर असां वटि उन्हनि उस्तादनि जो क़दुरु क़ीमत ख़बर आहे छा आहे। 6000 रुपया 7000 रुपया उन उस्ताद जी पघार हूंदी। मोहतमिम बि एॾा वॾा ज़ालिम आहिनि। 6000 7000 8000 10000 12000। अॼु तव्हां ॿुधायो कसम नो अलाह जो, 10,000 में कंहिं ग़रीब जो घर हलंदो। मज़ूर बि 800 रुपया ॾियारी कमाए अचे। अड़े जेको ॿार भंगी आहे, नाली साफ़ थो करे, उहो बि 25-30 रुपया पघार खणे, क़ुरान पढ़ाइण वारो सरताजुल अंबिया, इमामुल अंबिया, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो मक़ाम ॿुधायो, उनजी पघार 8000 रुपया 10000 रुपया आहे। असां मुस्लमाननि जे मथां पोइ अज़ाब जूं सूरतूं दाख़िल थियनि त ॿियो छा थियनि। हा, बाक़ी ईअं क़ुरान खे पढ़े इन मक़सद जे लाइ त मां दुनिया कमाए, इन जे लाइ त वबाल आहे। इहो माण्हू तबाह ऐं बर्बादु आहे। अॻ में असां वटि इहो रवाजु आम हूंदो, मां सम्झां थो हाणे बि आहे। अॻ में असां ॾिठो हूंदोसीं माण्हू पोइ छा कंदा, हिकिड़ा माण्हू जाइल न, उन्हनि खे फ़र्ज़ जे गुस्ल जे फ़र्ज़नि जी ख़बर न को छा, थोरी घणी ॾाढ़ी हूंदनि, पटकड़ी ॿधी करे पोइ क़ुरान शरीफ़ में सीने था खणी करे कब्रिस्तान में निकिरी पवंदा। हाणे बि मां सम्झां थो तव्हां महरम में वेंदव, ॾही महरम ते त माण्हू मिलंदव। पोइ हर हिकिड़े खे चवंदा भाउ क़ुरान बख़्शराईंदे, अब घणा वठंदे। उहो वरी जेको क़ुरान बख़्शराइण वारो हूंदो उहो वरी हुन सां ॻाल्हाईंदो, डील कंदो, बाबा घणा वठंदे। साईं जेको वणे ॾिजांइ। हा बसि 10 रुपया ॾींदोमांइ। हिकिड़ो क़ुरान बख़्शींदो, वरी ॿियो भरिसां बीठो हूंदो, अॿे कंहिंजा हिकिड़ो ॿियो बि बख़्शाइनि।
छो भाई अहिड़ी जन्नत सवली आहे पिणे खे 20 रुपए में जन्नत मिली वेंदी छा? इहो क़ुर जे बख़्शणाणे जो कहिड़ो तरीक़ो आहे जेको तव्हां असां शुरू कयो आहे? इन जो त को शरीयत में सबूत ई न आहे। इहे ठग क़िस्म जा माण्हू, जाइल क़िस्म जा माण्हू, ऐं ॿियो वरी हिकिड़ो टोलो जेको माण्हुनि खे ॿाराड़ी में तंग कंदो आहे। क़ुर शरीफ़ खणी ईंदा आहिनि ॿाराड़ी में, हिन क़ुर शरीफ़ जी मिठाई शहर में 300 रुपया हूंदी आहे, उहो 3000 रुपया ॾेई थो वञे। इन्हनि जे लाइ त मुंहिंजो मशवरो आहे इन्हनि खे मोचड़ हणी करे पंहिंजे ॻोठ मां भॼायो। ए त ठगी था कनि बिना क़ुर उन्हनि खे हथ में आहे ज़ालिमनि खे। ॿाहिरि शहर में क़ुर जे अच्छा वरी असां जेके जाइल हूंदा, साईं हाणे क़ुर खणी आयो कीअं मोटायूंसि? ॻाल्हि सम्झ में आई आहे न? क़ुर खणी आयो हाणे कीअं मोटायूं? भले साईं 300 जी जाइ ते अदा ई आहे, मोहबत न आहे, इहा जहालत आहे। मुंहिंजा भाई आहे, मोहबत न आहे, तूं उन ठगीअ खां, उन ठग सां ठगीअ में साथ ॾिए थो पियो। जॾहिं क़ुर शरीफ़ जी मिठाई 300 रुपया, तूं 3000 रुपया छो थो वठे? तोखां 6000 रुपया छो थो वठे? तोखां 7000 रुपया छो थो वठे? उहो ई शहर जे अंदरि क़ुर पाक उन जी मिठाई 300 रुपया, 350 या 400, तूं चइनि या 5000 जे अंदरि वठंदो। इहो ग़लति आहे। अहिड़ा खोड़ ज़रिया इहे फितना ज़ाहिर थींदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाणे इन्हनि सभिनी फितननि खां बचण जो सबबु इहो आहे तव्हां ऐं असां क़ुर जे इल्म जी तरफ़ तवजो कयूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जी तरफ़ तवजो कयूं। अल्लाह खां दुआ